वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में असां आज ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मुल्क में वधंदड़ महांगाई जे हवाले सां ओवरऑल ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, छो त जेको असांजो मुल्क जो आवाम आहे उहो हिन वक़्तु सख़्तु परेशानियुनि जो शिकार आहे। ज़ाहिर आहे असांजो बार बार बि कर्ज़ ई आहे, असां हिन वक़्तु कर्ज़ में पैर खां मथे ताईं ॿुॾियल आहियूं। फैज़ साहब मूंखे ॿुधाइजो त आख़िर इन्हनि मसइलनि जो हल छा में आहे ऐं मौजूदा जेका असांजी हुकूमत आहे उन्हनि खे कहिड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे? छा सिर्फ़ु कर्ज़ वठण सां ई मुल्क जो असांजो निज़ाम जेको आहे उहो सही तरीक़े सां हली सघंदो? अवां छा था सम्झो? मिसरा असांजो हिकिड़ो इस्लामिक मुल्क आहे। बिल्कुलु। जेकॾहिं असां पंहिंजी दीन जी ॻाल्हि कयूं त असांजे दीन में ज़ख़ीरा अंदोज़ी जी ममानियत आहे। बिल्कुलु। माना सख़्ती आहे, तव्हां ज़ख़ीरा अंदोज़ी नथा करे सघो। ॿियो आहे त सूद, ठीकु आहे, उहो सूद जे लाइ बि जेको आहे उहो ममानियत आहे। इन ॿिन्ही शयुनि खे जेसि ताईं असां फोकस न कंदासीं त असां वटि ॾिसो न हर उहो माण्हू, तव्हां ॾिसो न जॾहिं बि असां इहो ॾिठो आहे त जेके बि ज़रूरत ज़िंदगी जूं शयूं आहिनि, जीअं खंडु थी, अटो थियो, या इवन जेको तेल आहे, तव्हां वटि एनर्जी फ्यूल आहे, उन्हनि ते हिकिड़ा चंद जेके आहिनि उहे माण्हू क़ाबिज़ आहिनि, हुकूमती ब्यूरोक्रेसी ऐं चंद हिकिड़ा जेके बिज़नेस आहिनि, टाइकून्स आहिनि, उहे उनजी हिकिड़ी मसनूई उनजी खोट थींदी आहे। ऐं तव्हां ॾिसो न उन खां पोइ जॾहिं मसनूई खोट थिए थी, उहा शइ मार्केट में अवेलेबल कोन्हे त उनजी प्राइस वधी थी वञे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेकॾहिं असां माज़ी में हलिया वञूं, इस्लामिक एरा में जेकॾहिं असां ॾिसूं त उन में पहिरें ज़माने में चांदी ऐं सोन एज़ ए करंसी इस्तेमालु थींदा, त उन ट्रेडिंग जेका थींदी उहा सोन ऐं चांदी जे एवज़ थींदी। त हाणे तव्हां अॼु जेकॾहिं तव्हां नोट छापींदा वञो था, नोट छापींदा वञो, तव्हांजी नोट जी जेका अहमियत आहे करंसी जी उहा घटिजंदी थी वञे। ॿियो उन खां अलावा मां सम्झां थो जेके इदारा आहिनि असां वटि, कंज़्यूमर खे प्रोटेक्शन जा जेके इदारा आहिनि, उहे उन्हनि खे बि एक्टिव थियणो पवंदो। त मिसाल तौर ते जेकॾहिं हिकिड़ो को असांजी खीर जी असां ॻाल्हि कयूं, कराची में कुझु ॾींहंनि खां 20 रुपया खीर वधियो आहे, त तव्हां इन्हनि खां कहिड़ो इदारो आहे, उन्हनि खां कमिश्नर कराची आहे, डिप्टी कमिश्नर्स आहिनि, या प्राइस कंट्रोल वारा जेके इदारा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त उहे उन्हनि खां पुछनि त भई तव्हां इहा क़ीमत कीअं वधाई आहे। त जॾहिं तव्हां वटि फ्यूल जा प्राइसिस घटिया आहिनि मुल्क में, तव्हां वटि डॉलर बि घटियो आहे, त पोइ तव्हां हींअर खीर जी क़ीमत वधाइण, त इन मां हिकिड़ो इहो मां सम्झां जेके होर्डरिंग कनि था, जेके होर्डर्स आहिनि, जेके ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था, उहे उन्हनि खे ख़बर आहे, ठीकु आहे, उन ख़बर आहे त मार्केट खे जेको आहे कीअं उहो पंहिंजे तरीक़े सां वठी हले। मार्केट सेंटीमेंट्स जेके आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि। तव्हां हमेशह असां जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं त असां वटि नेगेटिविटी खे ॾेखारियो आहे। माना असां इहो ॾेखारियो त असांजे मुल्क में को बि जेकॾहिं को माण्हू इन्वेस्टमेंट कंदो, उनजी इन्वेस्टमेंट सिक्योर न हूंदी। असांजे मुल्क में लॉ एंड ऑर्डर जा इशूज़ जेके आहिनि उहे आर्टिफिशियली क्रिएट कया वञनि था, शहरनि में दहशतगर्दी, ॿारनि में जेके आहिनि उहे धाड़ेले वेठा आहिनि। त तव्हां हाणे हिकिड़ो इंटरनेशनली तव्हां इहो हिकिड़ो मैसेज ॾियो था त भई तव्हांजी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा असां वटि सेफ कोन्हे। ॿियो इहो इन्वेस्टर जेको बि आहे उहो जॾहिं बि जिते इन्वेस्ट कंदो आहे उहो पंहिंजे उनखे इन्वेस्टमेंट खे सिक्योर करण जे लाइ ॿिनि शयुनि ते फोकस कंदो आहे। हिकिड़ी त तव्हां वटि उहो ॾिसंदो आहे त तव्हांजे मुल्क में अमन अमान जी सूरत हाल कहिड़ी आहे। ॿी ॻाल्हि इहा त हू चाहींदो आहे, उनजी कोशिशि इहा हूंदी आहे त भई जेकॾहिं मां हिन मुल्क में इन्वेस्टमेंट कयां थो त मूंखे उनजो रिटर्न कहिड़ो मिली सघे थो। ईअं त न आहे त सुभाणे जेकॾहिं का हुकूमत हली थी वञे त मुंहिंजी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा उते मुतासिर थिए। टी ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हां वटि एनर्जी, तव्हां ॾिसो तव्हां वटि जेका हींअर लोड शेडिंग जो केॾो वॾो मसइलो आहे। तव्हां वटि बिजली जी पंहिंजी प्रोडक्शन कैपेसिटी जेका आहे उहा 45,000 जेको आहे सो मेगावाट तव्हां जेको आहे सो करे सघो था, प्रोडक्शन तव्हांजी कैपेसिटी आहे, उहा 20-25 ते हले थी। तव्हां जेकॾहिं पुछो वापडा वारनि खां, इदारनि खां पुछो त भई असांजो फलाणो जेको आहे प्लांट, उन में फलाणी मशीन जेका आहे उहा कोन्हे असां वटि, तंहिं करे असांजो प्लांट बंदि आहे। त इन्हनि सभिनी शयुनि खे केरु ॾिसंदो? इदारनि खे, जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे इन्हनि पंहिंजो पाण खे इन्हनि खे ॿीहर जेको आहे न रिविज़िट करिणो पवंदो। जेसि ताईं तव्हांजा इदारा जेके बि आहिनि हिन मुल्क में, तव्हां ॾिसो असां वटि जी अदलिया जी ॻाल्हि कयूं, असां ब्यूरोक्रेसी जी ॻाल्हि कयूं, असां ॿियनि जेके बि इदारा आहिनि, कहिड़ो इदारो आहे जेको आइन जे मुताबिक़ परफॉर्म करे पियो? को बि माण्हू, तव्हां आवाम खे ॾिसो, आवाम बि तव्हांजी जेको आहे सो उहा तव्हां पंहिंजे आवाम खे आगाही न ॾेई सघिया आहियो, तव्हां उन्हनि खे शऊर न ॾेई सघिया आहियो। ऐं तव्हां ॾिसो न हर माण्हू हिते इन चकर में आहे त मां ॾींहं ऐं राति में जेको आहे अमीर थी वञा। त मां सम्झां थो त हिन महिल जेका वॾी में वॾी जेका ॻाल्हि इहा आहे त असांखे हर माण्हू खे पंहिंजो रोल अदा करिणो पवंदो, ख़ासि तौर ते शहरी ऐं उन खां अलावा जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, ठीकु आहे, उन्हनि सभिनी खे इहो सोचणो पवंदो। छाकाणि हीअ जेके मामला आहिनि इहे तव्हांजे लाइ, असांजे मुस्तक़बिल जे लाइ, हिकिड़ो ख़तरनाक सूरत हाल पैदा थी। तव्हां 40% 50% तव्हां वटि जेकॾहिं
महांगाई जी शरह हुजे त तव्हां कीअं सर्वाइव कंदो? अच्छा सर, असां अक्सर इहो ॾिठो आहे त मां अगरि ॻाल्हि कयां मिसाल जे तौर ते त पंजाब में जेका क़ीमतूं आहिनि उहे शायदि कुझु घटि आहिनि ऐं जेके सिंध में हिन वक़्तु जेके क़ीमतूं आहिनि जीअं हुते मुंहिंजे ख़्याल में मानी जी क़ीमत 15 रुपया, हिते शायदि 25 रुपया आहे, त ही छो चेक एंड बैलेंस छो न आहे? मां ॾिसो न, मां पहिरां ई गुज़ारिश कई त असां वटि जेके इदारा आहिनि, ॾिसो इन्हनि शयुनि खे प्राइस कंट्रोल करण जे लाइ हिकिड़ा इदारा ऑलरेडी आहिनि, त इदारा इन करे ठाहे विया आहिनि त जेका प्राइसिस आहिनि उहे आम जेके असांजी गवर्नमेंट पंहिंजे मतिलबु सूबे सां या त सिंसियर न आहे, पंहिंजे माण्हुनि सां सिंसियर न आहे, अव्हां छा था सम्झो? उहो त हाणे असांजी बदकिस्मती आहे न। ॾिसो असां वटि अॼु ताईं जेकॾहिं असां ॾिसूं था पंहिंजी पॉलिसीज़, असां वटि पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ग़रीब दुश्मन रहियूं आहिनि, आवाम दुश्मन रहियूं आहिनि, त इन करे असां वटि जेके पॉलिसीज़ ठहनि थियूं उहे पॉलिसीज़ जेके आहिनि हिकिड़े एलीट क्लास खे फ़ाइदे ॾियण जे लाइ। तव्हां जेकॾहिं आवाम जे लाइ तव्हां ॾिसो न आवाम खे छा घुरिजे, आवाम खे सिर्फ़ु इहो खपे त भई तव्हां उन्हनि खे हिकिड़ो जेके ज़िंदगी जूं ज़रूरतूं आहिनि, बिजली हुजे, गैस हुजे, ऐं उन्हनि खे 2-3 वेलनि जी जेका मानी आहे उहा उन्हनि खे मुयसरु हुजे, सिहत जूं सहूलियतूं आहिनि, तालीम आहे, जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, उन्हनि सभिनी खां तव्हां असांजी आवाम खे ॾिसो, न उन वटि बुनियादी सहूलियतूं आहिनि, न उन वटि तालीम आहे, न उन वटि पीअण जो साफ़ु पाणी आहे, न उनखे राति जो सुकून सां सुम्हण जे लाइ बिजली आहे, न उनखे पंहिंजे ज़मीन जे लाइ ट्यूबवेल जे लाइ उन वटि बिजली आहे। हर माण्हू जेको आहे तव्हां ॾिसो हींअर डिप्रेशन जो शिकार आहे, हर माण्हू एंग्ज़ाइटी जो शिकार आहे, माण्हू जेकॾहिं तव्हां ॿाहिराड़ियुनि में वञो 20-20 कलाक लोड शेडिंग, तव्हां ॾिसो न, मां सम्झां थो त इहे प्राइवेटाइज़ेशन जेका आहिनि उहा उनजे ख़ासि तौर ते जेके ऑयल मार्केटिंग कंपनीज़ आहिनि या जेके तव्हांजो एनर्जी सां रिलेटेड जेके इहे इन्हनि खे प्राइवेटाइज़ न करणो, इहे रियासत जी ज़िमेदारी आहे। तव्हांखे सर्विसिस प्रोवाइड करणी आहिनि, तव्हांखे पंहिंजनि माण्हुनि खे बिजली ॾियणी आहे, तव्हांखे पंहिंजे माण्हुनि खे गैस ॾियणी आहे, तव्हांखे पंहिंजे माण्हुनि खे रोज़गारु ॾियणो आहे। तव्हां जेकॾहिं इहो कंहिं सरमाएदार खे तव्हां जेकॾहिं कंहिंखे प्राइवेटाइज़ कयो था त उहो फ़ाइदो त उन माण्हू खे थिए, त तव्हां फ़र्दनि खे फ़ाइदे ॾियण जे लाइ तव्हां हेॾी क़ौम खे तव्हां हिकिड़े खसारे में छॾियो। त मां सम्झां थो त असांजी जेका ओवरऑल इहा बदकिस्मती रही आहे, असां जेकॾहिं पंहिंजा पाड़ेसरी मुल्क ॾिसूं उहे अलाए किथे पहुची विया आहिनि, उनजी इकोनॉमी तव्हां ॾिसो, उनजी लिविंग कास्ट तव्हां ॾिसो, उनजे माण्हुनि जी जेका उन मुल्क सां असां वटि ॾिसो, हर माण्हू हिते जेकॾहिं तव्हां कंहिं बि माण्हू खां जेकॾहिं हुन खां पुछो दिलि जी ॻाल्हि हुनखां पुछो त उहो माण्हू पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार आहे। त तव्हां ॾिसो त जॾहिं हू माण्हू पंहिंजे बचनि खे कोन थो पाले सघे, हू पंहिंजे बचनि खे तालीम नथो ॾेई सघे, हू पंहिंजे बचनि खे रोज़गारु हुनजे लाइ फ्यूचर में रोज़गारु कोन्हे, उहो माण्हू छा हिन मुल्क जी तरक़ी में पंहिंजो रोल प्ले करे सघंदो? मां सम्झां थो त हींअर बि ज़रूरत आहे त असांखे असांजी जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि खे हाणे इहे जेके सिर्फ़ु ड्रामा आहिनि उहे ड्रामा बंदि कया वञनि, इहे जेके पुराणियूं असांजा जेके हालो स्लोगन्स आहिनि उहे हाणे बंदि थियणु खपनि, ऐं हिक ॿिए खे इल्ज़ाम ॾियण बि बंदि करणु ज़रूरत ई न आहे। तव्हां ॾिसो न, तव्हां चओ था असां पंहिंजे एग्रीकल्चर सेक्टर खे डेवलप था करणु चाहियूं, तव्हां चओ था त असां माण्हुनि खे रोज़गारु ॾींदासीं, तव्हां चओ था त असां एनर्जी क्राइसिस ख़तमु कंदासीं, कयो तव्हां कयो त कोन था, ऐं बजाए इन ते त तव्हां अची करे ॿियनि हुकूमतुनि ते जेको आहे सो इल्ज़ाम कयो त भई IMF सां डील फलाणी हुकूमत कयो, असां न कयोसीं। भई हाणे तव्हां कयो आहे न, तव्हां मुल्क खे बहितर कयो, जेकॾहिं हुन ख़र्चा न घटाया, हुन जेकॾहिं पंहिंजा एक्सपेंसिस जेके आहिनि उहे न घटाया, तव्हां घटायो, तव्हां बि त कोन था कयो। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि शयुनि खे ॿीहर जेको आहे रिविज़िट करण जी ज़रूरत आहे, अदरवाइज़ इहा जेका महांगाई आहे, मां सम्झां त माण्हू जेके आहिनि पंहिंजा हींअर त जीअण ई माण्हुनि जो मुश्किल थी वियो आहे, ग़रीब माण्हुनि जो ख़ासि तौर ते। बिल्कुलु, थैंक यू सो मच फैज़ साहब, ऐं मां नसीर मेमन साहब जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन एतिरी मसरूफ़ तरीन शेड्यूल मां असांजे लाइ टाइम करियो। नाज़रीन, वक़्तु सवाल इन ज़रूरत जेको आहे असां वटि त असांजी जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि खे पंहिंजनि ऐं ख़ासि तौर ते पंहिंजा जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजनि माण्हुनि सां सचाई जी ज़रूरत आहे, सिंसियर थियण जी ज़रूरत आहे, छो त हीअ असांजो मुल्क आहे ऐं असांजी ईंदड़ नस्लुनि जे लाइ बि जेको आहे ॻणती जोगी सूरत हाल हिन वक़्तु पैदा थी वई आहे। संगीन मुआशी बहरान खे हिन वक़्तु असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं। प्रोग्राम में हिते वक़्तु थी वियो आहे पूरो, इंशाअल्लाह नेक्स्ट वीक कंहिं सुठे इशू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं फैज़ साहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।